नाज़रीन, सॼी सिंध या ॾर के वासिन भी पेट्रोलियम शयुनि जी अघनि में वाध खे रद्द करे छॾियो। उन ई हवाले सां शहरनि आवास टीवीअ जे रिपोर्टर रमेश कुमार सां कहिड़ा वीचार वंडिया, अचो त ॾिसूं। राति पेट्रोल वधायो वियो आहे, इहो त हिकिड़ो आवाम ते ईअं सम्झो त पेट्रोल जो बम किरायो वियो आहे। असां मोटरसाइकिल सवार जेके दिहाड़ी माना ईअं सम्झो 15,000 जेकॾहिं असांजी पघार आहे, उहो असां पंहिंजे पेट्रोल में पूरो कयूं या ॿारनि ते ख़र्चु कयूं या असां पंहिंजे घर जो डेली राशन पूरो कयूं। हिन हुकूमत में न का 15 हिन पहिरीं या जंहिं टाइम अचे थो हुकूमत पेट्रोल वधाए थी छॾे। असांजी घुर आहे हुकूमत खां त हिन जेको पेट्रोल जो बम तव्हां किरायो आहे, इन पेट्रोल खे मुस्तकम कयो ऐं पेट्रोल ही जेको 5 रुपया आहे, इहो ईअं सम्झो त असां ते वॾो हिकिड़ो वज़न किरायो वियो आहे। ख़र्चा बि वधीक थी विया आहिनि, ग़रीब पूरो रोज़ बि न आहे ऐं हुनखे चवां पूरा बि नथी थिए। जीअं त राति फ़ैसिलो कयो आहे 5 रुपया पेट्रोल वधायो वियो आहे। तक़रीबन हीअ ॾिसो त ग़रीब अवाम अॻे बि ॾिसो गुरबत में आहे, ख़ुदकशियूं पई करे, आए महीने हर टाइम हिननि जो इहो ई आहे त 5 रुपया पेट्रोल वधाइण हिकु वॾी ॻाल्हि आहे, जेको ग़रीब माण्हू जे लाइ मुश्किल बणिजी वियो आहे। ॾिसो 500 रुपया ॾियाड़ी वारो माण्हू जे अगरि 5 रुपया इहो महीने हर टाइम वधंदो पेट्रोल, पोइ काॾे वेंदो ग़रीब माण्हू। ख़र्च वधी विया आहिनि, पेट्रोल एतिरी कमाई में बचत ई न आहे। सॼो ॾींहुं हिते मरदा आहिनि रक्षा, पर बि कोई बचत त न आहे। पेट्रोल एतिरो ख़र्च थिए थो हद खां वधीक, इन में असांखे छा फ़ाइदो मिलंदो आहे? सॼो ॾींहुं असां मथे मारी करूं, सारो त पेट्रोल गाॾी पई वञे, एतिरो महांगो थी वियो आहे। असां पंहिंजो पेट्रोल असांजो सफ़ा चढ़ी वियो आहे, इनखे असां बेरोज़गारी वधाऊं, हाणे धिका कंदा। असांजो बाबा न रोशन आहे न को पाणी आहे। असां पंहिंजी मज़दूरी बि हिकिड़ी लॻंदी आहे, 2 महीनो असां घर वेठा आहियूं। हाणे असां पंहिंजा बच्चा पालूं या असां गाॾियुनि जा पेट्रोल पूरा कयूं। महिरबानी करे इनखे थोरो घटायो वञे।